जीअं देर थींदी वेंदी अमड़ जी कावड़ लहंदी वेंदी उकीर वधंदी वेंदी। सुभान अल्लाह। पहिरी अमड़ के कावड़ा बच्चो स्कूल को न वयो अचे उनके ही सजा दींदस अचे उनके ही सजा दींदस मगर जीअं जीअं देर थींदी वई अमड़ जी कावड़ मुंहिंजा दोस्त तब्दील थींदी वई अंदर जी उकीर वधंदी वई। शाम लड़ी आई सिज लहण जे करीब आयो बच्चो कोन आयो अमड़ जी कावड़ तलाए काॾे हली वई। हाणे दर में अखियूं हर ईंदड़ खां पुछे मुंहिंजो बच्चो त कोन ॾिठो। गौर कर दोस्तों हे दुनिया जे अमड़ जो प्यार अचण वारे खां पुछंदी आ दे ख़बर मुंहिंजो बचड़ो त कोन ॾिठई न कोन ॾिठुम हुन खां पुछे मुंहिंजो बचड़ो न पर्देदार अमड़ा मगर बच्चे जे प्यार एतिरो मजबूर कयो जो जीअं सिज लही चुको अमड़ हाणे दरवाज़े खां निकिरी मजबूर थी ॿाहिरि बीठी आ। हाणे अमड़ जी कावड़ ख़त्म थी वई अमड़ जो गुस्सो ख़त्म थी वियो। हाणे अमड़ जे अंदर खिड़नि मां नीर वहण शुरू थी विया। दरबार ऐज़दी में दुआ घुरण शुरू कई ओ मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे बचड़े खे पनाह में रखजा ओ मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे बचड़े जी पारत थई। जीअं जीअं देर थींदी वेंदी ऊंदह थींदी वेंदी अमड़ जी मोहब्बत पंहिंजे कमाल खे पहुचंदी अलाए केतिरो ॿाहिरि निकिरी वेंदी। जेका बि शइ नज़र ईंदी सोचींदी इहो मुंहिंजो बचड़ो पियो अचे इहो मुंहिंजो बचड़ो पियो अचे। ओ मुंहिंजा दोस्त जॾहिं अहिड़े हाल में बचड़ो पहुचंदो आहे ऐं अमड़ जे रुगी कदमनि ते किरी पवंदो आहे ॿुधाए त अमड़ कावड़ में मारींदी आहे सीने सां लाए प्यार। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। नौजवान सोच वाह अमड़ जेका सुबह खां वठी कावड़ी वेठी आ गुस्से में लगी पई आ बचड़े खे कान छॾींदसि उन अमड़ जी कावड़ ख़त्म थी वई। जीअं जो बचड़ो आयो नज़र पई भाकुर पाए हेॾो चुमियूं ॾिनई हेॾो चुमियूं ॾिनई सीने सां लाइ चए थी मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान जो मुंहिंजो बचड़ो अची वयो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कर हिक दुनिया जे अमड़ जी इहा कैफियत केॾा बि बेफरमानियूं कयूं बचड़े पर मोटी जॾहिं अमड़ जे कदमनि में आयो सभई कावड़ ख़त्म थी वई अमड़ सीने सां लाए छॾियो आहे। जेकॾहिं दुनिया जी अमड़ कदमनि में किण वारे बच्चे खे सभु कुझु मुआफ़ करे छॾींदी आहे न रुगी मुआफ़ कंदी आहे अमड़ उन बचड़े खे घर वठी ईंदी आहे। अगरि पीउ कावड़ियल आहे उन जे मार खां बचाईंदी आहे बचड़े जो मुंहुं धोराईंदी आहे बचड़े जा कपिड़ा मटाईंदी आहे बचड़े खे मानी खाराईंदी आहे हथड़ो विछाईंदी आहे पहिरीं बचड़े खे सुम्हारींदी आहे बाद में जीजल पाण आराम कंदी आहे। इहो दुनिया जे अमड़ जो प्यार इहो दुनिया जे अमड़ जो प्यार आहे। हाणे आऊं तोखां पियो पुछां जेकॾहिं दुनिया जे अमड़ जे प्यार जो इहो कमाल आहे त ॿुधा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार छा हूंदो। छो त मुंहिंजा दोस्त मां पहिरीं अर्ज़ कयो सॼी दुनिया जे अमड़नि जो प्यार हिकिड़े पासे मुंहिंजे प्रिय मदीने वारे मीर जे प्यार जे बराबर नाहे। हा मुंहिंजा दोस्त इते बि तोखे ॿुधाईंदो हलां अमड़ ऐं दुनिया जे प्यार में अमड़ वारे प्यार में ऐं मुंहिंजे आका जे प्यार में फ़र्क़ु कहिड़ो आहे। अमड़ जेॾी महिल उथंदी आहे ओ मुंहिंजा अल्लाह से मुंहिंजे बचड़े खे सिहत ॾे मुंहिंजा अल्लाह से मुंहिंजे बचड़े खे नौकरी ॾे या अल्लाह मुझे बचड़े के ही तोहफो दे। लेकिन मुझो महबूब मदीने जो सुहिणो घोट जेॾी महिल दुआ घुरंदो आहे पंहिंजे बचड़नि जे लाइ कोन घुरंदो आहे हिन गुनहगार उम्मत लाइ दुआ घुरंदो आहे। ज़मीन ते मुझो महबूब कदम रखंदो आहे सिर मुबारक सजदे में ईंदो आहे अल्लाह जे दरबार में इहा दुआ हूंदी आहे मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत थई अर्शे मुअल्ला खां मथे वेंदो आहे मुझो महबूब गुनहगार उम्मत खे याद कंदो आहे। जंहिं भी महिल मुझो महबूब दुआ घुरंदो आहे तो असां किनन कोझन जे लाइ दुआ घुरंदो आहे। अमड़ पंहिंजे बच्चे लाइ दुआ घुरे पीउ पंहिंजे पुट लाइ दुआ घुरे
मुझे महबूब मुस्तफा जा भी बचड़ा होया लेकिन मुझे आका जदे भी दुआ घुरिया गुनाहगार उम्मत ला दुआ घुरिया मां तो खां तो पूछा मुझा दोस्त जेकर जी जल अमड़ घताऊं सभई माफ करे छडींदी अचण वारे बचड़े खे पो जेकर गुनाहगार उम्मती गुनाहन जा अंबार खणी दरबारे रिसालत में पहुंचदो बुधा मुझो आका उनके मुआफ फरमाइंदो या को न फरमाइंदो अमड़ सीने सा लाए थी ना तो मुझो महबूब को न लाइंदो वरी जे करे थोड़ो अञा अगते हल उन करीम रब जे कुदरत जे मथा जेको कायनात जे मथा मेहरबान रब्बा उन रब जे कुर्ब जो अंदाजो छा कंदे जे करे हिकड़ो बुत परस्त भी रात जो पांजे बुत के सदींदो आ या सनम 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 करे सदींदो आ कंहिंखे सदींदो आ बुत के सदींदो आ निंड जे झूठे जे अंदर अचानक निकरी वयो तैया समद रब चवे थो जी चवे ॾह दफ़ा मुझो अल्लाह चवे लब्बैक या अब्दी जी मुझा बाना फरिश्ता चवन मुझा करीम रब हिन त भुलजी तुझे ज़ात खे सद कयो ए त पंहिंजे बुत खे पियो सदे मुझो रब फरमाइंदो आ भुलजी बि जेको मां रब खे सदे बुत त हिन जो बणायल आ ही त मां अल्लाह जो बणायल आ मुझा दोस्त अजीज उन सुहणे करीम रब उन मेहरबान महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार ते पहुंचण जे ला दुनिया जे अंदर हिकड़ो ही जरियो थई ओहो जीजल अंबड़ जा कदम इन मौजू ते मुखे ॻाल्हाइणो आ इन मौजू ते मुखे गुफ्तगू करनी आ ओ मुझा दोस्त अजीज अमड़ जीजल छाहे अल्लाह अकबर खुदा जी रहमत खुदावंदी बहाना में जोयत अल्लाह जी रहमत फकत बहानो ॻोल्हींदी आ खुदा जी रहमत चाहींदी आ त आहे को घुरण वारो असां घुरी घुरी थकजी पवंदा आहियूं अल्लाह ताला ॾेई कॾहिं बि कोन थकबो आ असां घुरी घुरी थकजी पवंदा आहियूं रब चवंदो आहे को घुरण वारो उनखे यो सच आहे या ना है मुझा दोस्त आई अल्लाह जी रहमत आहे जेकॾहिं हिकड़ो कतरो भी अल्लाह जी रहमत जो मिली वने सजी कायनात जा गुनाह माफ थी वजन अल्लाह जा रहमत एक बुजुर्ग जो शेर जे एक अल्लाह रहमत दा दरिया इलाही हरदम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम में अल्लाह रहमत दा दरिया इलाही हरदम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा घर में वेखा अमला बल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले 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 अदल करी तो तड़ तड़ कंबन उच्चिया शान वालड़िया फजल करीम
हा मुका लड़िया रहमत दा दरिया है इलाही हर दम वगदा तेरा जे कि कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा अचो तेने कतरे के तलाश कयो अल्लाह जे कुर्ब के तलाश कयो अल्लाह जे रहमत के तलाश कयो अल्लाह जी रहमत काथे मिलंदी दरबारे मुस्तफा ते मिलंदी अचो त दामने मुस्तफा में हथ विझो दरबारे मुस्तफा ते झुकी पओ पांजे आका मदीने जे शहनशाह जे खिदमत में अर्ज कयो या रसूल अल्लाह असा के तुझी रजा खपे असा के खुदा जी रजा खपे ओ मुझा महबूब असा में घणी इबादत जी ताकत काने का रियाजतुन जी ताकत काने का जुहद जी ताकत काने का ओ सोना को एड़ो आसान रस्तो बुधा जे आसान रस्ते सासा के खुदा भी मिली वने त दिलबर मुस्तफा तुझी जात भी मिली वने सुभान अल्लाह मोजे आका महबूब मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नौजवान हाने पांजो ज़हन तैयार कजा मां ओरिजिनल पांजे मौजू ते मोटी पियो अचा गौर कर मुंजा दोस्त अजीज नमाज़ी नमाज छो पढ़ंदो आ अल्लाह राजी थे थोड़ो गलायो नमाजी नमाज छो पढ़ंदो आ अल्लाह राजी थे त जन्नत नसीब थे हाजी हज छो कंदो आ अल्लाह राजी थे त जन्नत नसीब थे सखी सखावत छो कंदो आ अल्लाह राजी थे त जन्नत नसीब थे ओ मुझा दोस्त अजीज दुनिया जो हर नेको अमल इन ला कयो विंदो आ खुदा राजी थे महबूब मुस्तफा राजी थे महबूब मुस्तफा राजी थे त खुदा राजी थे त जन्नत मिले मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जन्नत के खड़ी करे काथे रखियो मुझे आका फरमायो ओ जन्नत जी तलाश में नमाजू पढ़ने वाला ओ जन्नत जी तलाश में हज करने वाला ओ जन्नत जी तलाश में खैर खैरातू करने वाला ओ जन्नत जी तलाश में जिहाद करने वाला मां महबूब मुस्तफा उन जन्नत के खणी करे तुझे अमड़ जे कदमन जे हेठा रखी तो छदिया मुझे आका फरमायो तहतल जन्नत फी अक़दामिल उम्महात जन्नत काथे आ जी जल अमड़ जे कदमन जे गाला गाला काथे आ अमड़ जी जल जे कदमन जे हेठा जन्नत आ जह जन्नत जिला एतरी स्ट्रगल कंदो आ जह जन्नत जे तलाश में सब कुछ कंदो आ जो जन्नत तो जे आडो पईया वहा जन्नत तुझे घर में पईया जेका हकीकी जन्नत आ उन जन्नत ताईं पहुंचण जे ला जेकी तू मेहनतू पियो करे काई खबर काने का अलाए कबूल पयो अलाए कबूल कोन पयो लेकिन इहा जेका जन्नत मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे घर में तोखे तैयार करे दिनिया इहा एड़ी जन्नत जो रुगी झुकण तुझो कम्मा कबूल कण मुझे खुदा जो कम्मा इन जन्नत जे मुतालिक ओ नौजवान ओ मुझा दोस्त गौर कर अल्लाह जे कुरान करीम जो आयतों तिलावत कंदुस त इन जन्नत जे मुतालिक जे जेला मुझे आका मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जो कुरान इन जन्नत ला छा तो चवे ऐ गौर कजा अल्लाह जे कुरान जेका हिकमत भरियो अंदाज अपनायो आ ओ हिकमत भरियो अंदाज कहड़ो आ इम्मा यबलुगन इंदकल किबर औ अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा
कुरान 15 पारे जे अंदर सूरह बनी इसराइल जे अंदर अल्लाह जी ज़ात बाबरकात अबे अम्मा जे मुतालिक कहिड़ो हुक्म ॾेई रहियो आहे इम्मा यबलुगन इंदकल किबर जॾहिं तुंहिंजा अबो अम्मा या उन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो कुराड़ा थी वञनि छा थी वञनि असां वटि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबे अम्मा जो अदब कॾहिं ख़त्म थींदो आहे जॾहिं बाबो कमाइण खां वेही वियो जॾहिं अम्मा पंहिंजे घर जा हथियार फिटा करे नुहरुनि जे हवाले करे छॾिया हाणे अबे जो अदब बि वियो हलो ओ पोड़ा चुप करे वेहो अंबड़ खे चवंदासीं अम्मा हाणे बसि घणो थियो तूं चुप करे वेहो तोखे मानी त मिले थी पई बाबा तोखे छा खपे पैसा अचे वठ तोखे पैसा त मिलनि था पिया ख़राब बूथ करे ॻाल्हाईंदासीं छा जे लाइ औलाद जे ख़ुशीअ जे लाइ ज़ाल जे ख़ुशीअ जे लाइ ज़ाल खे ख़ुशि रखण लाइ औलाद खे ख़ुशि रखण लाइ चवंदासीं त अबो कुराड़ो आहे भाउ खे चवंदासीं अम्मा चुप कर मुंहिंजो रब क़ुरान करीम में छा थो फरमाए ओ नौजवान इन ज़ीशान फ़क़ीर पंहिंजे अबे अम्मा जे ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम कयो आहे नियत इहा कई जन जा अबो अम्मा जे रहनि मन उहे कुझु हक़ीक़त सम्झी करे पंहिंजे अबे अम्मा खे राज़ी कनि त ख़ुदा उन्हनि जी आख़िरत भी संवारे छॾे त ज़ीशान जे अबे अम्मा जी आख़िरत भी भलाई करे ओ मुंहिंजा नौजवान दोस्त गौर कर रब क़ुरान करीम में छा चयो जॾहिं तव्हांजा अबो ऐं अम्मड़ कुराड़ा थी वञनि कमाइण जी सकत हुननि में न हुजे ज़ुबान में दाबो न हुजे उन्हनि जे हथ में हथियार न हुजे अल्लाह तो फरमाए उन हालत में मुंहिंजो सुहिणो रब तो फरमाए फला तक़ुल लहुमा उफ़िन रब तो फरमाए खबरदार थी कुराड़े अबे अम्मा जे जॾहिं साम्हूं पहुची अल्लाह तो कुरान त ॾिस हिकिड़े पासे ख़ुदा सुहिणे नबीअ जो अदब सेखारे रहियो आहे हिकिड़े पासे खुदा अबे अम्मा जो अदब सेखारे रहियो कुरान करीम जे अंदर मता तू सोची त ये आम गाला कुरान करीम जे अंदर मुझो खुदा महबूब मुस्तफा जे दरबार में वेहण जा तरीका सेखारींदो आ मुझे आका जे दरबार में मुझो खुदा गालाइण जा तरीका सेखारींदो आ अल्लाह ताला फरमाइंदो आ त मुझे महबूब जे दरबार में जदे भी वेहो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तरफउ अस्वातकुम फौक सौति नबी मुझे महबूब जे दरबार में वेहो आवाज के हेठा हूं कजो आवाज के मथा हूं न कजो जे हिक बे सां ॻाल्हाईंदा हो हिते मुझो रब अबे अम्मा जे ला ॿुधाए रहियो आहे फला तक़ुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा मुझो अल्लाह तो फरमाए जदे अबे अम्मा जे साम्हूं अचो खबरदार थी जो अखियूं अखिन में ॾेई न बीहिजो मुंह मुंह में ॾेई न बीहिजो अबे अम्मा सां जदे कलाम कयो फला खबरदार तक़ुल लहुमा उफ़िन ॿाहिरों कावड़ में अची रहियो आहे जिस्म जे मथां गुस्सो तारी आहे कारोबार में नुक़सान पइजी वियो आहे या घरवारीअ को टेंशन ॾेई छॾियो आहे या दोस्तनि टेंशन ॾेई छॾियो अथई मुंहिंजो रब तो फरमाए खबरदार थी अबो अम्मा तुंहिंजे घर में कुराड़ा मौजूद हन दरवाजे खां ॿाहिरि बीही रह बीही करे पंहिंजे गुस्से खे ख़त्म कर पंहिंजे पाण खे नॉर्मल करे बाद में दर अंदर टप जा अबो अम्मा साम्हूं ॾिसी करे रब तो फरमाए उहा जगह गुस्से वारी भूख उहा बि अबे अम्मा जे साम्हूं न ॾिजा गुस्सो त ज़ाहिर न कजा कावड़ त ज़ाहिर न कजा मगर जेका कावड़ में माण्हू या जेका भूख ॾींदो रब जे फला तक़ुल लहुमा उफ़िन खबरदार थी जा अबे अम्मा के कुछ भी न चइजा फला तनहरहुमा झिणक भी न ॾिजा छो अबो अम्मा कुराड़ा हूंदा हन कुराड़े माण्हू जी तबीयत नंढड़े ॿार वारी थींदी आहे बार बार ॻाल्हि पुछंदो आहे हिकिड़ी ॻाल्हि 3 दफ़ा पुछंदो 4 अबा ॾे ख़बर आयो हुई हा बाबा आयो हा वरी घड़ी
खन का पो ख्याल हुयो अब्बा आयो हई हां बाबा हां वरी पी कुराड़ो ख्याल हियो वरी पूछे अब्बा बाबा दिसी कौन थियो छा आयो हां रब जदो खबरदार खबरदार ये न कजा जे वक्त अब्बो जेका गाल करे जी जी करे चे जा अब्बो फोट करे तू जी चे जा अम्मड़ फोट करे तू जी चे जा अब्बो पादर हणे तू कंध झुकाए रख जा त मां खुदा तोखे कंध खे मथां करे फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा मुझो रब तो फरमाए अब्बे अम्मा सा कड़ो न ॻाल्हाए जा अब्बे अम्मा के वला तनहरहुमा झिणक न दी जा मौला भला कीअं ॻाल्हाए इस त सही रब जो कुरान अल्लाह तो फरमाए वकुल लहुमा क़ौलन करीमा अब्बे अम्मा सा ॻाल्हाई एतिरो त नरम लहजे में ॻाल्हाए जा एतिरो त प्यार वारे अंदाज़ में ॻाल्हाए जा जंहिंजो मिसाल न थी सके अब्बे अम्मा जे साम्हूं अल्लाह कुरान करीम जे अंदर सख्त इंस्ट्रक्शन दई रहियो आहे ए नौजवान याद रखी छॾिजा जंहिं अब्बे अम्मा जे निहारण सां मुंहिंजे मदीने जे शहनशाह फरमायो अम्मड़ दे हिकु भेरो खिली निहार मक़बूल हजन जो सवाब हिकु जो न ॿिनि जो न 100 मक़बूल हजन जो सवाब पीउ दे खिली निहार 100 मक़बूल उम्रन जो सवाब अॼु असांजे नौजवान ज़हन जी थ्योरी थी आई आहे अम्मड़ जा कदम चुमदा से पापे जी ॻाल्हि ई कोने का ईअं थो लॻे ॼण बाबो अजीब की बि मखलूका खबरदार थी अम्मड़ जे कदमनि जे हेठों जन्नत आ त पीउ जन्नत जो दरवाज़ो आ अम्मड़ जे कदमनि जे हेठों जन्नत आ पीउ जन्नत जो दरवाज़ो आ जन्नत में दाख़िल थियण जे लाइ दरवाज़े जो हुजण ज़रूरी आ साध दरवाज़े खाईंदो आ चोर भितियूं टपंदो आ जेकॾहिं अब्बो न हुजे हां त तुंहिंजी अम्मड़ कीअं थिए हां गौर कर मुझा दोस्त अजीज अब्बे जी इज्जत कर पंहिंजे पीउ खे जी जी चवंदो अच मशहूर हिकिड़ी कहावत आ जेका किताबनि जे बुनियाद ते हली आ हिकिड़ो कुराड़ो हुयो पंहिंजे पुट खे चई अब्बा इहो छा वेठो आ चई बाबा कांव वरी घड़ी के बाबा इहो छा आहे चई बाबा कांव 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 वरी घड़ी खन रखी जे बाबा इहो छा आहे चई बाबा चयो त कांव निहारे पी जे खिन में लुड़क अची विया बचड़े चयो बाबा रोई छो थो चवे थो पुट रोआ इन जे लाइ पियो जो मूंखे उहो तुंहिंजो ज़मानो यादि आहे तूं नंढड़ो हुए अहिड़ो ई कांव अचे साम्हूं अंगण ते लवण लॻो ट्रां ट्रां पियो करे तूं चई पियो बाबा छा आहे मां तोखे भाकुर बि पायां पियो चुमियूं बि ॾियां पियो चवां पियो त मुंहिंजा दिलबर पुट इहो कांव आहे हिकु दफ़ो न 100 दफ़ा तूं पुछी पियो हर दफ़े मां तोखे लाड सां पियो चवां त मुंहिंजा जानी बचड़ा इहो कांव आहे इहो ई फ़र्क़ु आहे तोखे 100 दफ़ा मूं लाड सां चयो अॼु मूं तोखे 3 दफ़ा पुछियो आहे तो झिणक ॾिनी आहे इहो फ़र्क़ु आहे पीउ ऐं पुट जे अंदरि लेकिन गौर कर मुसलमान आयत अगे जो हिस्सो बाद में तो पढ़ा इते तोखे बिहारींदुसि अॼु जंहिंखां बि पुछ अदा भला तू ही रात ॾींहुं स्ट्रगल छो थो करी अदा औलाद जे लाइ ज़मीनूं कंहिंजे लाइ थो वठी औलाद लाइ सचायो प्लाट कंहिंजे लाइ थो वठी औलाद लाइ ही कंहिंजे लाइ थो करी औलाद लाइ पोइ कॾहिं सोचो अथई त तूं बि त कंहिंजो औलाद आहीं कदे इन पासे गौर कयो थई तोखे पंहिंजो औलाद हेतिरो प्यारो आहे इन जे लाइ चवी तो ही भी कयां तू भी त कंहिंजो औलाद हुए तुंहिंजी भी त का अम्मड़ हुई तुंहिंजो भी त को बाबो हुयो उन्हनि जे अंदर में भी तुंहिंजे लाइ के एहसासात हूंदा उन्हनि भी पंहिंजे हाल आहर तुंहिंजे लाइ सोचो हूंदो पोइ गौर कर अॼु तूं पंहिंजे अबो अम्मा अगरि ज़िंदा आहिनि त अबे अम्मा जी 24 कलाकनि में घणा मिंट उन्हनि जी संभाल थो
लही ही भी पुटन जेला ही भी पुटन जेला करे इहो भी चयो थई ही बाबा साईं जेला ही जीजल अंबड़ जेला अगर ये करी थो अगर ये चमी थो त तोखे मुबारक आ तो बख्त वारो है जे ये नथो करी त तो जड़ो बदबख्त बियो कोई कोने छो त मुंहिंजा दोस्त अजीज याद रखी छॾे निमाज़ूं बाद में रोज़ा बाद में ज़कातूं बाद में हज बाद में मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा केतिरा ई इरशादात मिलंदा जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजे ज़िंदगीअ जे अंदरि जीजल अमड़ खे राज़ी न कयो अमड़ कावड़ियल रही ऐं मौत मथां अची वियो त अल्लाह वटि उन जे लाइ ॾाढो सख़्तु पुछाणो काई नेकी कबूल कोन्हे गाजी हुजे हाजी हुजे रात ॾींहुं हुन जो मुंहिंजा दोस्त देगियूं पयूं पचनि पर जे जीजल अमड़ राज़ी नाहेसि त कुझु बि नाहेसि जेकॾहिं दिलबर पीउ राज़ी नाहेसि त कुझु बि नाहेसि जेकॾहिं नेकिन में कमी कोताही थो करे निमाज़ुनि में सुस्ती थो करे पर जीजल अमड़ ऐं पंहिंजे दिलबर पीउ जे ख़िदमत में जीउ जीउ कयो बीठो आहे त इन जहिड़ो ख़ुशि नसीब ॿियो आहे ई कोन्हे छो त मुंहिंजा दोस्त अजीज अबे ऐं अम्मा जे लाइ अॼु जेकॾहिं तूं पंहिंजे औलाद जे लाइ सोची थो तोखे सोचणु घुरिजे तुंहिंजे अबे अम्मा बि तुंहिंजे लाइ सोचियो हूंदो जेकॾहिं अबो अम्मा ज़िंदा अथई बसि रुॻी एतिरो ख़्यालु कर जॾहिं तूं ॼाए उहो ज़मानो हिन खां भलो हुयो जेको ईंदड़ ज़मानो आहे अञा ख़तरनाक हूंदो तूं भले ज़माने जो ॼावल है तुंहिंजे अबे अम्मा तोखे भलो था थियो अॼु तो उन्हनि खे विसारे छॾियो आहे ईंदड़ ज़मानो ॾाढो सख़्तु हूंदो तुंहिंजो औलाद बि तोखे ईअं विसारींदो जीअं तो विसारियो कुछ अदा दे खबर अबे जे मज़ार ते वेंदो हुई चे हा सही महरम महीने जी 9-10 तारीख़ थींदी आ न पो वेंदो हां अम्मा जे कबर ते भी वेंदो हां बाबे जे कबर ते भी वेंदो हां वञी उन कबर खे मिट्टीअ खे हथ हणी नई कराईंदो हां कॾहिं वेंदो हां 12 महीने भला 11 महीना ऐं 29 ॾींहं छा कंदो हुई औलाद जे लाइ याद रखजा जेकॾहिं तो पंहिंजे अबे अम्मा जे कबर ते 12 महीने वञण सिखियो त तुंहिंजो औलाद तुंहिंजे कबर ते 12 सालनि खां बाद में ईंदो छो त मुंहिंजा दोस्त कणक पोखे सरेह कंहिं बि कोन खई जोर पोखे बाजरी कंहिं बि कोन खई वक्त थई मुंहिंजा दोस्त वक्त थई अगर अबो अम्मा ज़िंदा थई त तो महफ़िल मां जीअं उथी वञी रब क़ुरान में चयो छा है वबिल वालिदैन इहसाना अबे ऐं अम्मा सां एहसान कयो अञा मां तोखे पोइते वठी हलां ओ निमाज़ जा शौकीन अबे अम्मा खे विसारण वारा जॾहिं तू निमाज़ शुरू कंदो है फर्ज़ निमाज़ हुजे जुमे जी हुजे ईद जी हुजे पंज वक्ती हुजे अल्लाह अकबर कंदो है सना पढ़ंदो है कुरान पाक जी तिलावत कंदो है पहली रकात बी रकात टी रकात जॾहिं आखिरी अतहियात में वेहंदो है रकात तुझी पूरियूं थी वेंदियूं आहिनि अतहियात भी पढ़ंदो है दुरूद भी पढ़ंदो है ॿुधा दुरूद खां बाद में छा पढ़ंदो है कॾहिं सोचियो थई उथ निमाज़ मां त ख़बर पवे हे कंहिंजो थोरो आहे जो मदीने वारे साईं जो थोरो कंहिंजो थोरो आहे ॻाल्हि कंहिंजो थोरो आहे कहिड़ो थोरो आहे पहिरीं उहो ॿुधाए छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह क़ुरान करीम में फरमायो वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ये आयत पढ़ी थई मुसलमान नौजवान करे बुद्धि थई आलमन के अल्लाह ताला समझाता फरमाए यह आयत इन में हुक्म है मुझे सोने रब जो त अबे अम्मा जेला मा अल्लाह का ही दुआ दुआ जो तरीको रब थो रसे वकुल ओ मुझा दिलबर महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात के बुधा त अबे अम्मा जेला दुआ किए घुरबिया रब्बिरहमहुमा ओ मुझा परवरदिगार
मुझे अब्बे अम्मा ते रहम फरमा। रब्बिरहमहुमा, ओ मुझा परवरदिगार मुझे अब्बे अम्मा ते रहम फरमा। बनी इसराइल जी सूरत है 15 सिपारो अल्लाह तो बाने के बुधाए तब अल्लाह का दुआ घुर कीए घुर हीए घुर कहजेला अब्बे ऐं अम्मा जेला रब्बिरहमहुमा, ओ मुझा परवरदिगार मुझे अब्बे अम्मा ते रहम कर कमा ये रहम कर रब्बयानी सगीरा। ओ मुझा मौला अल्लाह तो चवे त हीअं चओ ओ मुझा मौला ओ मुझा बख्शणहार रब मुझे अब्बे अम्मा ते इए रहम कर जीअं नंढड़े लाकू हुननि मुझे मथां रहम कयो। कमा रब्बयानी सगीरा, जीअं नंढड़े लाकू मुझे अब्बे अम्मा मूं ते रहम कयो। कीअं नंढड़े लाकू रहम कयनि? मौला मां ग़लतियूं पियो कयां मूंखे माफ़ पिया कर, मां बेफरमानी पियो कयां मूंखे माफ़ पई करे, मां 100 बेफरमानियूं अमड़ जूं करे रुगी मोटी आयसि अम्मा चयुमि जीव करे छाती असां लाथई। ओ मुंहिंजा मौला जीअं नंढड़े लाकू अब्बे अम्मा मूं ते कर्म कया, मुंहिंजे गुनाहनि खे न ॾिठो, मुंहिंजे रंग खे कोन ॾिठो, मुंहिंजे कद खे कोन ॾिठो, मुंहिंजे हुस्न खे कोन ॾिठो, पंहिंजे ममता वारे प्यार सां मूंखे तातियो, मूंखे निपायो, मूंखे नाज़ ॾिनो। मुझा मौला मुझे अब्बे अम्मा ते इए रहम कर जीअं नंढड़े लाकू उन्हनि मूं ते रहम कयो। इन दुआ जो हुक्म कहे ॾिनो अल्लाह चवे त हीअं दुआ घुरो, इहा फर्ज़ थी वई न असांजे लाइ। पोइ मुंहिंजे मदीने जे साईं तो असां कोझनि खे बचाए छॾियो। मुझे महबूब के खबर हुई तो मुझे उम्मत जा नेकोकार भी हुंदा, पर हिन फकीर जेड़ा गुनहगार भी हुंदा, सुस्त भी हुंदा। उन्हनि खे मुझे आका मदीने जे मीर छो त निमाज जो हुक्म त अल्लाह कयो, निमाज जो तरीक़ो कंहिं ॿुधायो? चो त महबूब मुस्तफ़ा ॿुधायो। अल्लाह त चई छॾियो त अक़ीमुस्सलात, निमाज़ क़ाइम कयो। मौला कीअं कयूं? रब तो चवे कीअं ॿीं वारो ज़मानो ख़त्म थी वियो, हाणे त मुंहिंजो दिलबर आहे ई आख़िरी, बाद में कंहिंखे आइणो ई कोन्हे को, सभु कुझु यार जे हवाले करे छॾियो आहे। जीअं मुंहिंजो पीर चवंदो वञे ईअं कंदा वञो, लेखो ई न आहे। रब चवे तो लेखो ही ना है कीअं कीअं जो हिसाब त तॾहिं हो जॾहिं हिक खां पोइ ॿियो अचणो हुयो, हिन जे लाइ हीअं हुन जे लाइ हीअं। रब चए तो मुंहिंजो महबूब त आख़िरी नबी आहे, उन पीरीअ खां पोइ मूंखे को आइणो ई नबी कोन्हे को, तव्हां मुंहिंजे दिलबर जी आख़िरी उम्मत हो। हाणे कीअं कीअं वारो ज़मानो ख़त्म थी वियो। मां अल्लाह पंहिंजूं नेमतूं बाक़ी कंहिंजे लाइ रखां, मां अल्लाह पंहिंजी बादशाही कंहिंजे लाइ रखां। ऐं मुंहिंजो महबूब खां बाद में जॾहिं को आहे ई कोन, सभु कुझु मां पंहिंजे यार जे हवाले करे छॾियो। मुंहिंजो यार बि रखण वारो न आहे, सभु कुझु पंहिंजे उम्मत जे हवाले करण वारो आहे। रब चए जीअं मुंहिंजो महबूब चयो बसि, मुंहिंजो महबूब चयो ॿ पढ़ो त ॿ पढ़ो, हबीब चए टे। अजीब ॻाल्हि आहे, हिते थोरो बिहारिया घड़ी खनि तव्हांखे त मुंहिंजे आका जो मक़ाम त ॾिसो, मुझे आका जो शान त ॾिसो। अल्लाह कुरान करीम जे अंदर फरमायो इन्नस्सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता। मुझे करीम रब फरमायो बेशक निमाज मोमिनन ते मुकर्रर वक्त ते फर्ज कई वई आ, बेपहरी ते बेपहरी, टे पहरी ते टे पहरी, मगरब ते मगरब, इशा ते इशा, फजर ते फजर, सब को पढ़दो आ। लेकिन जॾहिं हज जा ॾिहाड़ा ईंदा हन, मुज़दलिफा में पहुचबो आ, मैदान अरफात ते पहुचबो आ, हिकड़ी जगह ते बेपहरी टे पहरी गॾे पढ़बी आ, हिकड़ी जगह ते मगरब ऐं इशा
गला गला मगरब इशा रब थो चवे हर निमाज पंहिंजे पंहिंजे वक्त ते पढ़ो। मुस्तफ़ा करीम चयो हा वक्त वक्त ते पढ़ो, पर हिन जगह ते अचो त हीअं पढ़ो। रब मौला हाणे छा कयूं? तू जो कुरान चवे थो त वक्त वक्त ते पढ़ो, मुस्तफ़ा तो चए हीअ रब चए थो जीअं मुंहिंजो यार चए थी जिए मुझो यार चवे तीअं कयो। अच दरबार मुस्तफ़ा में या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला इहो सब कुछ इए छो तो थे? मुझो महबूब चवे तो त मां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का याद ताज़ी करण तो चाहियां, क़यामत ताईं उन याद के आबाद रखण तो चाहियां। याद बनाई तो खुदा है, उनके मकाम मुस्तफ़ा तो दिया किए इन मुज़दलिफ़ा जे मैदान ते जने आदम ऐं हवा अल्लाह जन्नत मां अलग करे छड़िया। पहिरों दफो मुज़दलिफ़ा जे मैदान ते हिक बे जे साम्हूं थी आया। मैदान अरफात ते उन्हनि हिक बे खे सुञातो। मुज़दलिफ़ा जे मैदान ते हिक बे जे साम्हूं थिया। शक जी पिया त तू हवा त नहीं, तू आदम त नहीं, रुगी हिक बे जे वेझो थिया। मुझे मुस्तफ़ा फरमायो ॾाढो आदम ॾाढी हवा वेझा थिया। तव्हां ॿ नमाज़ूं गॾे पढ़ो, दुनिया खे ख़बर पवे त इन जगह ते गॾु थिया मां मुस्तफ़ा ने याद खे ताज़ो करे। मैदान अरफात जे अंदर मुझे महबूब मुस्तफ़ा सुने आदम ॾाढी हवा जे निस्बत के सलामत रखण जे ला मुझे आका फरमा उर्फा नालो छो पियो? या डिगी तशरीह मुझा दोस्त तारीख़ वनी पढ़ी ॾिस, उर्फा नालो ही छो पियो? इन करे त नालो पियो मुझा दोस्त जो ॾाढे आदम ॾाढी हवा हिक बे सां मुझा दोस्त मुलाकात थी। मुझे आका फरमायो ॾाढो आदम ॾाढे हवा ॿई गॾु थिया। तव्हां भी गॾु पढ़ो, दुनिया के ख़बर पवे। रूए ज़मीन ते अलग अलग पढ़ो, हिन जगह ते पहुंचो त हिननि ॾींहनि में ए ॿई नमाज़ूं गॾु पढ़ो। मां मुस्तफ़ा चई थो अञा थोड़ो अॻिते वधा, अञा भी थोड़ो अॻिते वधा। मुझे आका महबूब मदीने जे शान जो त आका जो शान गाला गाला आका जो शान सुभान सुभान उच्चिया ने शाना सरकार दिया सुने मन मुड़े मन ठार दिया। सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया। बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना, बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना। रब सुने ने कायनात बनाई है, यार दे खातर दुनिया सारी सजाई है। रब सुने ने कायनात बनाई है, यार दे खातर दुनिया सारी सजाई है। गल्ला बातां सारियां ने गल्ला बातां सारियां ने यार दिया, सुने मन मुड़े मन ठार दिया। सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना। बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना, बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना। जग सारा सारा उन्दे आल दा सदका पलदा है, हर पासे पंजीतन दा लंगर चलदा है। जग सारा उन्दे आल दा सदका पलदा है, हर पासे पंजीतन दा लंगर चलता है। लगिया ने मौजा संसार दिया, यारी खाइण वारा भी असा बारी खाइण वारा भी असा सदाई वेठा ठक कयो। लगिया ने मौजा संसार दिया, सुने मन मुड़े मन ठार दिया। चो सारे नबी ने
नबी तू थले थले मेरे नबी दिया शान बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शान बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शान बल्ले बल्ले। अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत पे कयो मुझे महबूब मदीने जे शहनशाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़े काबा फरमायो। छा फरमायो? तवाफ़े काबा फरमायो। दोस्तों इन जगह ते बि जे करे बिही रहा केतिरियूं कुरान करीम जूं आयतूं ॿुधा। अल्लाह कुछ ॿियो फरमायो, नबी सुणे कुछ ॿियो कयो, रब जे ज़ात ऐलान कयो जीअं मुझे महबूब कयो आहे ईअं करे छॾियो। मां तव्हां खां पुछां थो सुहिणे रब्बे करीम जे कुरान करीम ते निगाह विझो। अल्लाह कुरान में फरमायो वला तुसइर खद्दक लिन्नास वला तमशी फिल अर्द मरहा इन्नक लन तखरिकल अर्द फलन तबलुगल जिबाल तूला। मुझे सोने रब फरमायो जमीन ते आकड़ी जी न हलो, जमीन ते कावड़ में न हलो, जमीन ते जोर सा पैर न हलो, जमीन ते कंध झुकाए हलो, जमीन ते आस्ते आस्ते हलो। हाँ मुझा मौला हलो था जमीन तो सब भलिया पर मक्के जी सबीन सब खो निरालिया। छाजे करे जो उनमें काबो आ गाला गाला छाजे करे जो उनमें काबो न रुगी काबो पर काबे जो काबो न रुगी काबो पर काबे जो भी विसरी वियो हुजे त मां तोखे यादि ॾियारियां जॾहिं मुंहिंजे आका फरमायो बिलाल जी मुंहिंजा महबूब अॼु काबे जे छित ते चढ़ी वियो अज़ान दे। बिलाल हेॾे होॾे ॾिसंदो आहे बिलाल छा थो ॾिसी ओ मुझा महबूब जमीन ते हूंदो हां काबे ॾे निहारींदो हां अॼु काबे जे छित जे मथे वेठो हां सोचा थो आज़ान त ॾियां मोहड़ काॾे कयां। मुंहिंजे आका फरमायो मां मुस्तफ़ा ॾे मोहड़ कर काॾे मोहड़ कर। सुभान अल्लाह। मुझे दोस्त अजीज गौर कर मुझे आका मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह कुरान में फरमायो जमीन ते आकड़ी जी न हलो जमीन में सबका। मुझा दोस्त अजीम जमीन मक्के जी आ उते हिकड़ो नफिल पूरी दुनिया में लखों नफिल उन जे बराबर बराबर छो जो उते काबो भी आहे काबे जो काबो भी अली जी विलादत भी मक्को आ तो मदीने वाले जी विलादत भी घणो वरी खुली विदुस मां पोइते मोटा साईं मुफ्ती साहब नाराज न थी वजन। बहरहाल मुझा दोस्त मार्च पे कयो मुझा दोस्त अजीज गौर फिक्र जी दावत आ। अल्लाह कुरान में फरमायो जमीन ते आकड़ी जी न हलो जदे आम जमीन ते आकड़ी जी न हलो तो मक्के जे जमीन जो वधीक हक आ लेकिन जदे मुझो महबूब मदीने जो घोट जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे सहाबा जे सथ सां गड सुणे काबे जो तवाफ करण जे लाइ ईंदो आ रोकड़ जे लाइंदो आ तो मुझो महबूब मुस्तफा पंहिंजे गुलामन के फरमाइंदो आ ओ मुझा गुलामो छो त मुझे महबूब जे गुलामन जे ला अग में कुरैश जे मानुन चई छडियो पंहिंजे मानुन के बियो बियो दिसो अचे वथो केर मोहम्मद। मुसलमान तू चवी त आंगूठा न चुम भले न चुम आंगूठा तू बंद करे छॾ पर मुझे प्रिय जो नालो वठ त जीअं न प्यार में के भाकुर पाइबो आहे जोर ॾिबो आहे ईअं चप हिक ॿिए खे जोर ॾेई ॿ दफ़ा चुमी ॾींदमि। तू आंगूठा चुम न चुम तुंहिंजी मर्ज़ी आहे चई ॾिस मोहम्मद। कॾहिं गौर कई
अल्लाह हिक शब्द, मुहम्मद हिक शब्द। अल्लाह नुक्ते खां पाक, मुहम्मद गाला गाला मुहम्मद नुक्ते खां पाक, ला इलाहा इल्लल्लाह नुक्ते खां पाक, मुहम्मदुर रसूलुल्लाह नुक्ते खां पाक, ला इलाहा इल्लल्लाह 12, मुहम्मदुर रसूलुल्लाह 12। लेकिन करे इहो सोची त अल्लाह चवण वक्त चप हिक बे के चुमी नथा ॾियनि, मुहम्मद चवण वक्त चप ॿ दफ़ा चुमी था ॾियनि। राज़ कहिड़ो आहे? रब जे ज़ात फरमायो मां बेनियाज़ आहियां, मूंखे नथा चुमी सघो। हिकिड़ी चुमी पंहिंजे तरफ़ को, हिकिड़ी चुमी मां रब जे प्यार में ॾेई छॾी। जॾहिं मुंहिंजे रब चयो मां अल्लाह तां खां चुमी नथो घुरां, मूंखे न ॾियो, काथी खपे मूंखे, पर मुंहिंजे पीरीअ खे हिक जे बजाय ॿ ॾेई छॾियो, हिकिड़ी पंहिंजे तरफ़ खां, हिकिड़ी मां रब जे तरफ़ खां। इन करे रब नालो ही मुझे महबूब जो मोहम्मद, हर शे सागी, पर जरे इते अच तो अल्लाह अल्लाह 100 दफा चो चप न मिलंदा, पैसा चुमी न ॾींदा। रब चए तो मूंखे तव्हांजी चुमी ज़रूरत न आहे मौला। रब चए तो इहा चुमी प्यार आहे न। रब चए तो इहो प्यार मुझे महबूब सां कयो, मां रब जो प्यार भी मुझे महबूब सा। आयत कुरान करीम जी पढ़ियम, रब फरमायो ज़मीन ते आकड़ी जी न हलो, ज़मीन ते तेज पैर न हणो, पर मुझे महबूब मदीने जे शहनशाह पंहिंजे गुलामन के फरमायो अज मक्के जे कुफारन के, मक्के जे कुरैशन के करे ॾेखारियो जेके इन इंतजार में वेठा हन त मदीने वारे जा गुलाम केॾा कमज़ोर हन। मुझे आका फरमायो जेॾी महिल तवाफ शुरू कयो, हे कपिड़ो ही कुलनि मां, जॾहिं हिकिड़ो माण्हू विझंदो आहे कुलनि में कपिड़ो हीअं, ॾिसंदा न कीअं ठाहींदा हो न ईअं। मुझे आका फरमायो सीनो ताणे हलो, काथे? काबे जे मैदान में, काथे? काबे जे में। रब चवे तो वला तुसाइर खद्दक लिन्नास वला तमशी फिल अर्द मरहा, ज़मीन ते आकड़जी न हल, मुझे ज़मीन के चीरे न सघंदे। इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला, रब चवे तो मुझे ज़मीन के चीरे न सघंदे, तू केतिरो भी मोतबर थी जबल जे बराबर नथो थी सघी, पर मुझो आका तो फरमाए त उनई काबे जे ॿाहिरों सीनो ताणे हलो, पैर ज़मीन ते ज़ोर सां हणलो, इहे 4 चक्कर इए ॾेई अचो सीनो ताणे, छो त दुश्मन खे ख़बर पवे त महबूब मुस्तफ़ा जेको चवंदो आहे उहो रब खे वणंदो। रब चवे आकड़ न कयो, मुस्तफ़ा चवे त ॿिए हंधि न कयो, पर काबे जे ॿाहिरों आकड़ करे। ऐं इहो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो। जेके उम्र ते वींदा हूंदो, हज ते वींदा हूंदो, ॾियो ख़बर इहो हुकुम आहे या कोन्हे को, त पोइ काबे जे आॾो आकड़जी हलण कंहिं चइबो न तुंहिंजो ॾोह नाहे। हे जेको न तूं ॿाहूं टेड़े थो हली, पक तोखे आसिफ साहब जी का दोस्ती आहे, कंहिंसां त तुंहिंजो प्यार आहे। जो सूबेदार चवंदो नी त सूबेदार जे साम्हूं जेको न तूं ॿाहूं टेड़े थो हली, पक कंहिं ॾाढे माण्हूअ जी तोखे टेक आहे तॾहिं थो हली। काबे वारो बि चए थो तव्हां में ताक़त नाहे जो मुझे साम्हूं हलो, पर मुझे यार जी तव्हांखे टेक आहे, प्या हलो। मां छो घबराया दुनिया वारो, मुझो सोहणो मदीने जो मीर आहे, मुझो सोहणो मदीने जो मीर आहे। ओ मुझा दोस्त अजीज, मां कुरान करीम जो आयतूं किथों खोरे लाइ काॾे हलियो वियुसि। 1.5 कलाक थी वञा हलूं पिया। कलाकनि जो कलाक सॼण साईं जे गुलाम वटि जॾहिं आयासीं, मुंहिंजे पीर जी निगाह न पोइ कलाक जो हिसाब न आहे। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अजीज, हिकिड़े पासे क़ुरान करीम खे रख, हिकिड़े पासे किरदार मुस्तफ़ा खे रख, पोइ ईअं चवंदासीं त मुंहिंजे ख़ुदा ऐं मुंहिंजे महबूब जे दरमियान में गहरो राबितो आहे। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा क़ुरान जी ख़िलाफ़ वर्ज़ी न करे रहियो आहे, पर मुंहिंजो ख़ुदा चई रहियो आहे मुंहिंजा महबूब, मुंहिंजो क़ुरान जो कानून पंहिंजी जॻह ते बरक़रार आहे, पर मुंहिंजा महबूब मां ख़ुदा तो चवई तूं हीअं कर त दुनिया खे ख़बर पवे त मां पंहिंजे महबूब सां केॾो प्यार कयो आहे। छो त फ़अौहा इला अब्दिही मा औहा, मुंहिंजो
मुझो महबूब उहो कुछ चवंदो आ या कंदो आ जंहिंजो हुकुम मुझो सोहणो रब पाण फरमाईंदो आ। तवाफ़े काबा थियो, हुकुम थियो कुरान जो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। ओ मुझा महबूब सोहणे इब्राहिम जे जगह ते बरकात नमाज त पढ़। इन दिल भर तुझे ला दुआऊं घुरियूं हुयूं। मुझे महबूब मदीने जे शहनशाह मुझा दोस्त अजीज जंहिं वक्त में हेॾे ॾिसो इहो छा आहे दा गौर कयो तकरी प्यारो दुआ ख़ैर। मुझे आका महबूब मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म थियो मुझा महबूब बरकातु नमाज त पढ़। मुझे आका बरकातु नमाज पढ़ी। रब त बस एतिरो चयो त महबूब वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। मुझे आका बरकातु नमाज पढ़ी। मुझो महबूब अॻिते वधियो। अॻिते वधी करे हिजरे अस्वद जे पत्थर के मुझे महबूब चुमियूं ॾियण शुरू कयूं। या रसूल अल्लाह पत्थरन के टोड़न वारो तू, काबे मां कढण वारो तू, पत्थरन जे बुतन के खत्म करण वारो तू। पत्थर त ॿिया बि मके में खोड़। इन पत्थर सां एतिरो प्यार छो? मुझे महबूब फरमायो हिन पत्थर सां मां मुस्तफा के इन करे प्यार आ जो मुझे ॾाॾे इब्राहिम जी निस्बत वारो आ। जेकॾहिं पत्थर ॾाॾे इब्राहिम जे निस्बत वारो आ उहो मुझे मुस्तफा जो प्यारो आ। पोइ रबीउल अव्वल मुझे आका जे निस्बत वारो आ। आशिकन खे प्यारो आ। ओ मुझा दोस्त अजीज अञा ॻाल्हि ख़त्म कान थींदी आ। मता चई त सहाबा कोन कयो आ। भले आलिमन सगोरन खां पोइ आलिमन जो ग़ुलाम आहियां। दावा न आलिम न साईं जन मुफ्ती ठहर इन्हनि जी जुती मुझे मथड़े ते मुझी इज्जत आ उन्हनि जो ग़ुलाम आहियां। छो त मुझी सॼी रात जी इबादत हिननि आलिमन जी निंड भी मुझे इबादत का ऐं सिर्फ़ पंहिंजे कामिल पीर सजण साईं जे दर जो ग़ुलाम आहियां बस। ओ मुझा दोस्त अजीज गौर कर। मुझे आका मदीने जे शहनशाह का बाद में तमाम कुफार जे मथा सख्त केर हो चो अमीरुल मुमिनीन अशद्दाउ अलल कुफार। हदीस जो हवालो साबित कंदो आ। ओ अमीर उमर सुनो जॾहिं तवाफ करे ईंदो आ अचे हिजरे अस्वद जे मथा बीहंदो चवंदा ओ पत्थर ओ कारा पत्थर मां अमीर उमर के खबर आ त तू मुखे नफ़ो भी नथो ॾेई सघी। मुखे इहा भी खबर आ त तू मुखे नुक़सान भी नथो ॾेई सघी। पर अॼु अमीर उमर मजबूर आ जो तोखे चुमियूं थो ॾे। छो थो चुमियूं ॾे? इन करे थो चुमई जो मुझे महबूब जा लबड़ा तोखे लॻा हने। सहाबा जो अक़ीदो इहो आहे जेका निस्बत मुझे रसूलुल्लाह जी आ। सहाबा उन सां प्यार कयो आ। पोइ मुंहिंजा दोस्त असां आशिक भी छो न प्यार कंदासीं। मोटी पंहिंजे साॻी मंज़िल ते ला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा आशिको अगर चाहियूं था त ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो क़ुर्ब मिले त उन जन्नत के मुझे महबूब मुस्तफ़ा खणी तो असांजे घर में रखियो आहे। तहतल जन्नत फी अक़दामिल उम्महात। अमर जे कदमन जे हेठां जन्नत थई। जेकॾहिं चाहीं तो त जन्नत ॾिसां। अमर जे कदमन जो हेठियूं तरियूं ॾिस। जेकॾहिं चाहीं तो त जन्नत जो दरवाज़ो ॾिसां। पंहिंजे दिलबर पीउ जे कदमन जे पेरन ॾे निहार। अमर जे कदमन खे चुमियूं ॾे। अमर खां दुआ वठ। अमर जी दुआ ज़ुबान मां लफ़्ज़ निकरंदा वेंदा रब वटि क़बूल थींदा वेंदा। अमर जो कदर कर नौजवान। अगर अबो अमा जिंदा थई मत के जमीन जे मामले ते या प्लाट या जगह जे मामले ते कावड़ी जी पियो हुजी ऐं सोचींदो हुजी त मुंहिंजी अमड़ मूंसां ना इंसाफ़ी कई या न मुसलमान जी जल अमड़ कदे भी ना इंसाफ़ी नथी करे सके। तोखे समझ में अचे या न अचे रब हुकुम बिल वालिदैन इहसाना अबे अम्मा ते एहसान कयो। एहसान जी मुंहिंजा दोस्त वज़ाहत छा आहे? अगलो तोसां बुराई करे उन सां
सां भलाई करण जो नालो एहसान आहे। रब खे ख़बर हुई अहिड़ो ज़मानो ईंदो जो औलाद जी मिल्कियतुनि जे करे अबे अम्मा खे छॾे ॾींदो, प्लाट जे करे अबे अम्मा खे छॾे ॾींदो, घर जे जाइ जे करे अबे अम्मा खे छॾे ॾींदो। मूंसां अम्मा नाजाइज़ी कई आहे, मूंसां बाबे नाजाइज़ी कई आहे। तुंहिंजे मथे में लखनि जे तादाद में वार आहिनि, कंहिं हिकिड़े वार खे छिक ॾिस, आदाब अचे थो या नथो अचे? जेकॾहिं लखनि वारनि मां हिक खे बि आदाब अचे थो, तोखे त जीजल अमड़ 9 महीना पेट में सांढियो आहे। तुंहिंजे करे जीजल अमड़ सूप खाइण छॾियो, तुंहिंजे करे जीजल अमड़ मखण खाइण छॾियो, तुंहिंजे करे जीजल अमड़ सुहिणा ताम खाइण छॾिया त मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न थिए, मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न थिए। तुंहिंजे करे अमड़ पंहिंजे पाण खे अधु करे छॾियो। अॼु तूं जवान थी चवीं थो त मुंहिंजी अमड़ ज़ुल्म थी करे। न न, तूं पाण सां ज़ुल्म न कर, अबे अम्मा जे कदमनि ते किरी पओ। ख़ुदा जो कसम खणी थो तोखे चवां, जेकॾहिं अबो अम्मा नाराज़ थिए तुंहिंजी काई इबादत क़बूल नाहे। न तुझो हज कबूल आहे, न तुझो रोज़ो कबूल आहे, न तुझी इबादत कबूल आहे, कुछ भी कबूल ना है। जेकॾहिं हर इबादत के अल्लाह वटि क़बूलियत जो दर्जो ॾियणो अथई, दौड़ी वञी अमड़ जे कदमनि ते किरी पचो, मुंहिंजी अम्मा मूंखे मुआफ़ कर। अमड़ जा अगरि अमड़ मुआफ़ करे चुकी आहे, अमड़ जा कदम, मुंहिंजी अम्मा मूंखे दुआ कर। अमड़ दुआ कंदी तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। अमड़ खां दुआ वठी सिधो बाबा जे कदमनि में अच, पंहिंजे पीउ जे कदमनि खे चुम, पंहिंजे बाबे खे जी चओ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अबे ऐं अम्मा जे लाइ दुआऊं घुरण जो हुकुम कंहिं ॾिनो आहे? उहा जॻह ते ॿोटी अचां तोखे जिथे मां छॾियो हो। मुंहिंजे आका जो अहसान इते छॾियो हो न मता सुभाणे चई नवाब शाह वारा त फ़कीर सजन साईं जो ग़ुलाम अध में ॻाल्हि छॾे वियो। न न, विसरदी नाहे ॻाल्हि। मां अर्ज़ कयो, अल्लाह हुकुम कयो त पंहिंजे अबे अम्मा जे लाइ मां रब खां दुआऊं घुरो। ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम, मुंहिंजे अबे अम्मा ते ईअं रहम फरमा जीअं नंढड़े लाॻो उन्हनि मूं ते रहम कयो। इन रहम जी दुआ मुंहिंजे आका मदीने जे मीर अहिड़ी निमाज़ सेखारी, अहिड़ी तरतीब सेखारी। जेॾी महिल निमाज़ी निमाज़ पढ़ी आख़िर में अत्तहियात दुरूद खां पोइ वेही चवंदो आहे, रब जअलनी मुक़ीमस सलात। ओ मुंहिंजा परवरदिगार, मूंखे निमाज़ ते क़ाइम रखिजा। व मिन ज़ुर्रियती, मुंहिंजे बचड़नि खे बि निमाज़ी बनाइजा। और रब्बना व तक़ब्बल दुआ, ओ दुआउनि जा क़बूल कंदड़ रब, रब्बना ग़फ़िरली, मूंखे मुआफ़ कर। वल वालिदैय, मुंहिंजे अबे ऐं अम्मा खे मुआफ़ कर। हर निमाज जे अंदर, हर सुन्नत हुजे या नफिल, फर्ज हुजे या वित्र, हर निमाज जे अंदर सलाम बाद में वराइबो आहे। पहिरीं इहा दुआ पढ़बी आहे। मता जेको अणपढ़ियल आहे उहो मायूस थिए त मां त पढ़ियल ई न आहियां, तू रुॻी इमाम जे पोयां चे निमाज़ पढ़। इमाम इहा दुआ पढ़ंदो, रब तुंहिंजे हक़ में बि क़बूल करे छॾींदो। वल वालिदैय, ओ मुंहिंजा करीम रब, मुंहिंजे अबे अम्मा के मुआफ़ फरमा। वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, मुंहिंजे आका फरमायो हाणे सभिनी ॿारनि खां आज़ाद थी वे। रब जी हमदो सना बि पढ़ी, मां मुस्तफ़ा ते दुरूदो सलाम बि पढ़ी, पंहिंजे लाइ बि दुआ घुरी, अबे अमड़ लाइ बि दुआ घुरी, औलाद लाइ बि दुआ घुरी। हाणे सलाम वराए भले वञी पंहिंजे कमकार जी कर। त मुंहिंजा दोस्तो, दुआ तक़दीरुनि खे तब्दील कंदी आहे। दुआ तक़दीरुनि खे तब्दील कंदी आहे। अबे अम्मा जे लाइ दुआ घुरण जो हुकुम मुंहिंजे रब ॾिनो आहे। असांजे हिन नौजवान ज़ीशान अलीअ खे अल्लाह जे ज़ाती तौफ़ीक़ अता फरमाई त अबे अम्मा जे नियत, बेशक उनखे दुनिया वारनि मां कंहिं शायदि ईअं चई छॾियो हुजे, उन माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ड्रामो कयो अथई, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ जलसो कयो अथई त माण्हू ॾिसण त वाह वाह। मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं सुहिणो कमु इन नियत सां कजे त माण्हू ॾिसण त वाह वाह न, पर मन अगर हिन हेड़ी जमायत मो त हिक जी भी अमड़ नाराज आ, वो मोटी वजी अमड़ जा कदम चुमे, उन जा त बई जहान ठही आ, पर ज़ीशान जय जे अबे अम्मा जा कोन ठहंदा। अगर को हिकड़ो भी हिन सजी जमायत मां जेको अबे अम्मा जे मज़ार ते न विंदो आ, हदीस ॿुध भला, हदीस ॿुधाई मिशका शरीफ जी। आका फरमायो, मंज़ार
क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। मुझे मदीने जे शहंशाह फरमायो जंहिं भी शख्स अबे अम्मा जे क़ब्र जी या उन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिक जे क़ब्र जी हर जुमे जे ॾिहाड़े ते रुकी ज़ियारत कई अल्लाह ताला उनखे मुआफ़ करे छॾींदो। कुतिब बर्रा न रुगी मुआफ़ कंदो, अल्लाह ताला उनखे पंहिंजे नेकनि में लिखराए बि छॾींदो। लफ्ज़ कहिड़ा आहिनि? मन ज़ार अबे अम्मा जे क़ब्र जी ज़ियारत करण। जे अबे अम्मा जे क़ब्र जी ज़ियारत करण एतिरो सवाब आहे, उन अबे अम्मा जे मज़ार ते वेही क़ुरान करीम पढ़ण जो सवाब छा हूंदो? जंहिं अबे अम्मा जे क़ब्र ते क़ुरान पढ़ण जो एतिरो अजर आहे, उन अबे अम्मा जा कदम चुमण जो अजर छा हूंदो? उन अबे अम्मा जे दुआउनि जो अजर छा हूंदो? ए नौजवान उन खां पहिरीं जो सुभाणे तुंहिंजे मथां हाणे जॾहिं ईद ईंदी त ज़ीशान वटि अखियुनि में ॻोड़ रखां सवाइ ॿियो कुझु बि कोन हूंदो। बेशक उन जा बचड़ा हुन खां ईदी घुरंदा, वो पंहिंजे बचड़नि खे त ईदी ॾींदो, पर जॾहिं ईद पढ़ी मोटी ईंदो त अमड़ जे खट ॾे निहारे चवंदो काश मुंहिंजी अमड़ जी अॼु खट हुजे। पंहिंजे पीउ जे खट ॾे निहारे चवंदो काश अॼु मुंहिंजो दिलबर भाउ। ईअं चई हुन जा नेण टिमी पवंदा, भेनरूं भाकुर पाईंदियूं, घरवारी परचाईंदी, सॼी दुनिया हूंदी न हूंदी त हिकिड़ी अमड़ न हूंदी, हिकिड़ो अबो न हूंदो। सॼी दुनिया जा पैर चुमे मगर जन्नत जा पैर न, जन्नत जे दरवाज़े खे नथो चुमी ॾेई सघे। पंहिंजे अबे अम्मा खे छॾे करे चाचनि मामनि जा पैर चुमे, उहो अजर न मिलंदो। ओ दोस्त उन खां पहिरीं जो सुभाणे तूं बि ज़ीशान वांगुरु यतीम थियणो त आहे। हे हुकुम खुदा जो हक़ आहे, कुल नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, मरणो त आहे, पर उन खां अॻु में नौजवान सुजाग थी जो अॼु ज़ीशान वटि सवाइ ॻोढ़नि जे ॿियो कुझु कोन हूंदो। लेकिन पोइ बि ख़ुशि नसीब आहे जो ख़ुदा हुनखे तौफ़ीक़ ॾिनी पंहिंजे अबे अम्मा जे लाइ दुआ घुरण जी, पंहिंजे अबे अम्मा जे लाइ दुआ घुराइण जी। पर तोखे अबो अम्मा रब सलामत न वञी ख़िदमत कर, उन जे कदमनि में किर, उन्हनि खां दुआऊं घुर, इंशाअल्लाह ताला अबे अम्मा जे दुआउनि सां तुंहिंजा दुनिया जा तमामु मामलात हल थी वेंदा। अबे अम्मा जी दुआ अल्लाह ताला कॾहिं बि रद्द औलाद जे हक़ में न फरमाईंदो। अबे अम्मा खां दुआ वठ, अबे अम्मा खां दुआ घुरा, इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो मदीने वारे साईं जे सदके तुंहिंजा तमामु मामलात में आसानी अल्लाह पैदा करे छॾींदो। इहे तुंहिंजूं नौकरियूं, इहे जेकॾहिं तोखे ज़ाल जो शौक़ आहे त अमड़ जे कदमनि में किर दोस्त, अमड़ जे कदमनि में किर। अमड़ जे दुआ सां तोखे जन्नत जी हूर मिली वेंदी। याद रखी छॾिजां, जेकर तुंहिंजे कंहिं ज़ाहिरी रिश्ते में अमड़ नाराज़ आहे त सोच फ़ैसिलो कर। हिकिड़े पासे तुंहिंजी हिकिड़ी ख़ुशी आहे, हिकिड़े पासे जीजल जी सॼी ज़िंदगीअ जी ख़ुशी आहे। सोच पंहिंजी ख़ुशीअ खे मथे करे अगर अमड़ जे ख़ुशियुनि जो क़त्ल कंदे सुभाणे तुंहिंजो औलाद बि तोसां ईअं कंदो। पर जेकर तो पंहिंजी ख़ुशीअ खे क़त्ल करे ऐं जीजल अमड़ जे ख़ुशीअ खे मथे कंदे त मुंहिंजो ख़ुदा उहो तोखे ॾाज ॾेई छॾींदो जो तो कॾहिं ख्वाब में बि न सोचियो हूंदो। अबे अम्मा जे रज़ा में बरकत आहे। बेशक पंहिंजे पसंद जी शादी कर, क़ुरान जो हुक्म आहे, काई मनो कान्हे का, पर उन पसंद जे अंदर हर सूरत में कोशिश करे अबे अम्मा खे राज़ी कर। अबे अम्मा जो रज़ामंदो उन में वठ, पोइ इंशाअल्लाह ताला मुंहिंजा महबूब मुर्शिद करीमन जो आख़िरी जेको मैसेज तव्हांखे ॾियणु चाहियां, मुंहिंजे पीर सजण यार जो इहो मैसेज हूंदो आहे त ऐं दोस्तो नमाज़ूं पढ़ो, बेशक हज कयो, ज़कातूं सभु कुझु कयो, लेकिन अबे अम्मा सां सुहिणो वर्ता कयो। अबे अम्मा खां बाद में पंहिंजे घर वारनि सां सुहिणो हलो, पंहिंजे घर वारीअ सां सुहिणी ज़िंदगी बसर कयो। पंहिंजे घर वारीअ सां छो जेका तव्हांजी घर वारी आहे, अगर तव्हां चाहियो था त तव्हांजे न्याणियूं जवान थी शादी कनि, उन्हनि जी ज़िंदगी इज़त जी गुज़रे, त पोइ तव्हांजे लाइ लाज़िम आहे त पंहिंजे घर वारीअ सां सुहिणी ज़िंदगी गुज़ारियो। छो जेका तव्हांजी घर वारी आहे तव्हांजी त ज़ाल आहे, पर कंहिंजी त न्याणी आहे।
तवा अगर पंहिंजी ज़ाल खे ॾुखियो रखंदव त उन जे अबे अम्मा जी दिलि त रंज थींदी न। पोइ जेकॾहिं उन जे अबे अम्मा जी तव्हां दिलि रंज था कयो त पोइ तव्हांजी बि सुभाणे को न को दिलि रंज कंदो। मुंहिंजा दोस्त ॾाढो फ़ाइदो आहे सिर्फ़ ज़ाल ऐं मुड़ुस जे सिधी ज़िंदगी गुज़ारण में। दुनिया जा मामलात बि हल थी था वञनि, आख़िरत जा मामलात बि हल थी था वञनि। ज़ाल सां मुड़ुस सुहिणी ज़िंदगी गुज़ारे इंशा अल्लाह ताला उहा ज़ाल बि मुड़ुस सां सुहिणी ज़िंदगी गुज़ारींदी, दरमियान में बचड़ा जन्नत वारी जिंदगी गुज़ारी। ज़ाल ऐं मुड़ुस ख़ुशि हूंदा, गाॾीअ जा ॿई फीथा कम कंदा, गाॾी सुहिणी हलंदी। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे मुर्शिद करीम जो इहो पैगाम आहे तो ताईं त पंहिंजे घर वारनि सां भलो हलो, पंहिंजे बचड़नि खे तइलीम ॾियो, पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियो। ईअं न त नियाणियुनि खे तइलीम ॾियो जेसि ताईं सम्झी सघो था त असां शरीयत जो एहतमाम करे सघूं था, नियाणियुनि जी इज़त बरक़रार रखी सघूं था। जेसि ताईं मुमकिन हुजे तकलीफ़ न अचे, नियाणी जे इज़त जे मथां आंच न अचे, तेसीं पंहिंजे नियाणीअ खे तइलीम ॾियण जी कोशिशि कयो, पंहिंजे पुटड़नि खे तइलीम ॾियो, पंहिंजे पाड़े वारनि सां सुहिणो हलो। ईअं न त ॿाहिरि असां ॾाढा नेक, हिते मां चादर वेढ़े से बुज़ुर्ग थी हिते हीअं पखड़ी लॻो। मुंहिंजा मुर्शिद करीम पहाको ॾींदा आहिनि। हिकिड़ो सजण साईं फरमाईंदा आहिनि, बघ पखीअ हिकिड़ो दफ़ो बुख कयुसि तंग, पोइ हुन चयो मां रूप बदिलायां, वञी हिकिड़े पाणीअ जो टुंबड़ो ॾिसी उते चुपड़ी करे वेही रहियो, हिकिड़ी टंग मथे कई, हिकिड़ी अखि खणी ॿूटी, ॾेढिरनि वठी हिक ॿिए खे सॾ कया, मच्छिन अचो अचो बुज़ुर्ग आयो अचे ज़ियारत त कयो। मच्छूं आयूं, ॾेढरियूं आयूं, हेॾे ढीअ सां भाड़ियो ॾिसे थो पियो त का ठाहू की मच्छी अचे त ईअं खणासि खणी। मछड़ियूं वीचारियूं आयूं, ॾेढरियूं आयूं त बुज़ुर्ग जी ज़ियारत थियूं कयूं। इन वज वठी जेॾी महिल ठाहू की मछली ॾिठई ऐं सट ॾेई खणी वठी भॻो त मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि, ईअं न थियो त अंदर कुछ ॿियो हुजे, ज़ाहिर कुछ ॿियो हुजे, माण्हुनि जे साम्हूं वियो त ॾाढा बुज़ुर्ग थी वियो, ऐं जॾहिं पंहिंजे तन्हाईअ में हुजो त अल्लाह ताला पनाह ॾे शैतान बि शर्मसार पियो थिए। ईअं न कयो, पंहिंजो ज़ाहिर ऐं बातिन हिकु बनायो, छो त ख़ुदा उहो साॻियो आहे जेको तव्हांखे हिते बि ॾिसी रहियो आहे, तव्हांजे तन्हाईअ में बि ॾिसी रहियो आहे। उन अल्लाह जे ख़ौफ़ जी पहिरीं निशानी इहा आहे त पंहिंजे ख़ुदि वहुव माकुम ऐनमा कुंतुम, रब चए थो मां तव्हां सां गॾु आहियां, तव्हां किथे बि हुजो। पंहिंजे पाड़े वारनि सां सुहिणो वर्ताव कयो, उन्हनि जा हक़ गज़ब न कयो, उन्हनि जे ख़ुशियुनि में शरीक थियो, उन्हनि जे ग़मीअ में उन्हनि सां बराबरि ग़म जा शरीक थियो। इंशा अल्लाह ताला मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत सुन्नत ते अमल कंदासीं त ख़ुदा कंदो त हीअ दुनिया असांजे लाइ जन्नत बणिजी वेंदी। अल्लाह ताला जी ज़ात सुभान अल्लाह। मुझे ख्याल में मुखां बेहतर इहो आहे त साईं मुफ्ती साहब इन ॻाल्हि ते इल्मी बयान कनि, लेकिन मुंहिंजे नाक़िस अकुल जे मुताबिक़ त सिर्फ़ एतिरो जवाबु आहे त जंहिं शख़्स जा अबो ऐं अम्मा नाराज़ थी विया ऐं हे दुनिया छॾे विया, हाणे हुन वटि ऑप्शन कहिड़ो आहे त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे अकुल, छो त आलिम त आहियां कोन, मुंहिंजे अकुल जे नज़दीक वधीक साईं मुफ्ती साहब वज़ाहत कंदा, मुंहिंजे अकुल जे नज़दीक सभ खां पहिरीं उहो अल्लाह जे दरबार में कसरत सां इस्तग़फ़ार भी करे ऐं गॾोगॾु पंहिंजे अबे अम्मा जे ईसाले सवाब जे लाइ क़ुरान करीम जा ख़त्मा पढ़े, उन्हनि जे मग़फ़िरत जे लाइ दुआऊं घुरे, जेतिरी हद ताईं हुनखे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी। ईअं त कर्ज़ खणी व्याज वठी ख़ैरात करे, न, जेतिरी ख़ुदा हुनखे तौफ़ीक़ ॾिनी आहे हस्बे तौफ़ीक़ मिस्कीननि, ग़रीबनि, यतीमनि, बेवाहनि जी मदद करे, इन नियत सां त इन जो अजर मुंहिंजे अबे अम्मा ताईं पहुचे त उहे मूं ते राज़ी थी करे मुंहिंजे लाइ अल्लाह जे दरबार में दुआ घुरनि त मन मुंहिंजो ख़ुदा मूं ते राज़ी थी पवे ऐं कसरत सां इस्तग़फ़ार भी पढ़े। मुंहिंजे नज़दीक इहो जवाबु आहे। वधीक साईं मुफ्ती साहब पंहिंजे वालदैन खे राज़ी करे क़बर ते वञी करे रोई माफ़ी घुरे, परियां नाफ़रमान हो त कान ॿारहं वरी ॿी मां उनखे बखे दुआ घुरंदा त वरी उहो नेक परहेज़गार थींदो, अलाह वटि प्यारो थींदो। अबे अमर जे क़बर ते वञी करे इसाले साहब करे रोए ऐं उन्हनि खां माना दिली तरह माफ़ी मज़रत करे, उन्हनि जी दिलि नरम थी पवंदी, उहे राज़ी थी पवंदा, माफ़ कंदा। पहिरियां नाफ़रमानो, हाणे फर्मा बरदार नेको कर। जैसे न हाणे टाइम घणो थी वियो तमामु यार
ब कलाक पूरा थिया ख़बर ही न पई